अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान हाणे मल्हार के जेल में मारे छॾींदो। छा मिठल खान हाणे रेस बालाजी खान के पेरे पई राबेल के आज़ाद कराईंदो। छा शेर दिल हाणे रेस बालाजी खान मथा हमलो करे उन्हीं के मारे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसण थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मेरे व्लॉग के लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां कौन जो बैलेंस न करंदो काफ़ी संजो सलाह देती ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों हमारे टाइम वेस्ट में कराए हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे सूबेदार के धमकी ॾींदो। उन्हीं खे चवंदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे त मल्हार ऐं रोशन जेको आहे कॾहिं बि आज़ाद न थियनि ऐं उनजी सॼी उमिरि जेल में गुज़री वञे ऐं तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे त तव्हां इन ॿिन्हिनि खे जल्द खां जल्द मारे छॾियो ऐं जल्द खां जल्द हिन ॿिन्हिनि खे घुमाए छॾियो। जीअं कंहिंखे ख़बर ई न पए त मल्हार ऐं रोशन जेको आहे हिन दुनिया में बि हुया ऐं हुननि जो हिन दुनिया में नालो बि हुयो। सूबेदार चवंदो त हा रेस बालाजी खान बस तूं टेंशन न कर, असां इन कम में लॻा पिया आहियूं। अगरि असां इन ॿिन्हिनि खे मारण में कामयाब थी वियासीं त पोइ असांखे इनाम ज़रूरु ॾिजो। रेस बालाजी खान चवंदो त सूबेदार हा मां तोखे लखनि मथां घोरे छॾींदुसि, बस तूं टेंशन न कर, तूं इहो कमु कर। हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल खान जेको आहे हाणे पंहिंजा ॿार वठी रेस बालाजी खान जे तरफ़ निकिरी पवंदो। बहरहाल शेर दिल जेको आहे उनखे रोके छॾींदो। शेर दिल चवंदो त चाचा मिठल तूं उन ॾींहुं न वञ, अगरि जेकॾहिं तूं उन ॾींहुं वेह त पोइ हू तोखे ॿारनि समेत उते क़ैद करे छॾींदो राबेल सां गॾु। जेसीं ताईं राबेल उन सां गॾु राज़ी नथो थिए शादी करण लाइ, जेसीं ताईं हू तव्हांखे कॾहिं बि आज़ाद न कंदो। उनजे करे तव्हांखे ओॾे वञणु न घुरिजे, मां तव्हांखे ओॾे कॾहिं बि न छॾींदुसि। हू हिकु ज़ालिम इंसान आहे ऐं हू राबेल जे अॻियां तव्हांखे बि मारे छॾींदो। उनजे करे हू राबेल जे मथां घणो ई ज़ोर रखंदो। राबेल उनजी ॻाल्हि में कॾहिं बि राज़ी न थींदो, इहो के पको इरादो आहे। मिठल खान चवंदो त शेर दिल पुट मां बस मां छा कयां, मां आख़िरकार मजबूर आहियां पंहिंजी न्याणी खे कीअं आज़ाद कयां। मूंखे ख़बर न आहे त रेस बालाजी खान मुंहिंजे न्याणी मथां कहिड़ा ज़ुल्म कंदो हूंदो ऐं उन मथां कहिड़ा क़यामत गुज़रंदा हूंदा। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे पंहिंजा सभई माण्हू वठी वञी रेस बालाजी खान जी हवेली मथां हमलो करे ऐं हुतां जेको आहे राबेल खे आज़ाद करे ईंदो। राबेल खे आज़ाद करण खां पोइ राबेल खे घर वठी ईंदो ऐं उनखे मिठल खान जे हवाले कंदो ऐं मिठल खान घणो ई ख़ुशि थी वेंदो। दोस्तों उम्मीद त कहाणी आहे इन खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।